जय झूलेलाल। कोरोना वायरस कोई पहिरियों दफ़ो कोन आयो आहे ऐं आख़िरी दफ़ो बि कोन आयो आहे। वायरसिस ईंदा आहिनि ऐं वेंदा आहिनि। केतिरा ई वायरसिस हिन खां अॻु में आया आहिनि, पर असांजी बॉडी इन हिसाब सां ठहियल आहे कि वायरस खे आइडेंटिफाई करे उनजा एंटीबॉडीज़ ठाहींदी आहे ऐं वायरस ते विजय प्राप्त कंदी आहे। त इहा नेचुरल साइकिल सदियुनि खां वठी हलंदी रहंदी आहे। इन्हनि जो उल्लेख असांजे पुराणे किताबनि में बि आहे। पर वायरसिस छो ईंदा आहिनि? केरु ठाहींदो आहे उनखे? छो ठाहींदो आहे? जंहिं बि असांखे ठाहियो आहे, ही एतिरो सुंदर शरीर आहे, एतिरो सुंदर दुनिया आहे, उन पोइ वायरस बि छो ठाहियो? कुझु असांखे लेसन ॾियणो हूंदुसि। माउ पीउ पंहिंजे ॿार खे प्यार कंदा आहिनि, बेहद प्यार कंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं उन्हनि खे पनिश बि कंदा आहिनि, सज़ा बि ॾींदा आहिनि। त थी सघे थो ही वायरस असांजे लाइ कुझु मैसेज खणी आयो आहे, कुझु त असां ग़लती कई आहे। फॉर एग्ज़ाम्पल, पॉल्यूशन जे बारे में अगरि तव्हां सोचींदव, पाणी ख़राब थी वियो आहे, हवा ख़राब थी वई आहे, आसमान बि दूषित थी वियो आहे। केतिरा सैटेलाइट्स आहिनि, 2G 3G 5G, आसमान खे बि इंसान न छॾियो आहे। एतिरो पॉल्यूशन कुझु न कुझु त असर कंदो ई। हुन मां थी सघे थो हिन वायरस जी उत्पत्ति थी हुजे। पर छा असांखे वाकई में हिन वायरस सां ॾकण जी ज़रूरत आहे? ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु त वायरस ॾाढो स्ट्रॉन्ग आहे, या त असांजी इम्यून सिस्टम घटिजी वई आहे, असां उनखे हैंडल नथा करे सघूं, असांजो शरीर उनखे हैंडल नथो करे सघे। ॾिसो, जेके स्मोकर्स आहिनि, जंहिंखे स्ट्रेस रिलेटेड डिज़ीज़िस आहिनि ऐं जंहिंजी इम्यूनिटी लो आहे, उन्हनि जी डेथ थी आहे वधीक। अदरवाइज़ ही वायरस ॿिए वायरस वांगुरु ही आहे, पर असां उन्हनि खे फैलायूं था, असां केयर नथा कयूं, फैलायूं था। त थी सघे थो ही भई मैसेज खणी आयो आहे, पॉल्यूशन ते ध्यानु ॾियो, इंसान पॉल्यूशन ते ध्यानु ॾे, पंहिंजे वीचारनि खे बि पॉल्यूशन थोरो घटि कर, ईअं कुझु मैसेज हिन में थी सघे थो। असांजा शास्त्र सेखारींदा आहिनि वसुधैव कुटुंबकम, माना ही सॼो संसार हिकिड़ो कुटुंब आहे, असां हिक ॿिए सां जुड़ियल आहियूं। इंसान, ॿिया प्राणी, वनस्पति, असां सभु ॻंढियल आहियूं। तव्हां हानी ॿी खे कढी छॾियो, इंसान बि ख़तम थी वेंदो। तव्हां वण कटे छॾियो, इंसान बि ख़तम थी वेंदो। असां ॻंढियल आहियूं। वी आर वन इन क्रिएशन। असांजो क्रिएटर हिकिड़ो ई आहे। पर तव्हांखे ख़बर आहे 60 to 70 billion animals are slaughtered every year by humans. असांजो शरीर भी वायरस खे ख़त्म कंदो आहे। जंगल में हिकु प्राणी ॿिए प्राणीअ खे मारींदो आहे, पर कॾहिं? जॾहिं उनखे बुख हूंदी या त उनखे कुझु सिक्योरिटी खपंदी हूंदी, अदरवाइज़ नो। त इंसान खे बि इहो अधिकार आहे त पंहिंजी सुरक्षा करे, पर मौज मस्तीअ लाइ तव्हां प्राणियुनि खे मारींदव त कुझु न कुझु त डिस्टर्बेंस ईंदो। सबसे पहिरियों डिस्टर्बेंस ईंदो आहे गिल्ट फीलिंग, ऐं इहा फीलिंग इंसान खे मारींदी आहे। इन सां भउ उत्पन्न थींदो आहे ऐं इहो भउ वायरस ठाहींदो आहे। घणियूं ई ॻाल्हियूं आहिनि, पर टाइम घटि आहे। असां हाणे छा कयूं, दिस इज़ मोर इम्पॉर्टेंट। पहिरीं ॻाल्हि, जेके बि गाइडलाइंस असांखे WHO ऐं पंहिंजी सरकार ॾिए थी, उन जो जीअं जो तीअं पालन कयूं, ऑलमोस्ट ब्लाइंडली। इहा असांजे लाइ हिकु आवश्यक ॻाल्हि आहे। पर असां इंडिविजुअल लेवल ते अननेसेसरीली इन जी चिंता करणु छॾे ॾियूं। चिंता सां इम्यूनिटी घटि थी वेंदी आहे, चिंतन सां इम्यूनिटी वधंदी आहे। इम्यूनिटी वधाइण जा
अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। शरीर जे लेवल ते हिकिड़ो तरीक़ो आहे, मन जे लेवल ते ॿियो तरीक़ो आहे, दिमाग़ जे लेवल ते टियों तरीक़ो आहे। अॼु तव्हां ॾिसंदव सिंधियुनि में केतिरा सिंधी ॾाढो सफ़र था कनि। पहिरियों ई बिज़नेसिस डाउन हुया ऐं उन में ही वायरस अची वियो। केतिरा सिंधी आहिनि जेके 12-12 कलाक ड्यूटी ॾींदा आहिनि पर तॾहिं बि पंहिंजी फुल रोज़ी रोटी न कमाए सघंदा आहिनि। अॼु के ग़रीब सिंधी पंहिंजो धर्म विकिणण लाइ तयार आहिनि। ऐं सिंधियुनि जी जेका रेप्यूटेशन आहे त सिंधीज़ आर गिवर्स, उहे ॾियण वारा आहिनि, उहे वठण वारा न आहिनि। त समाज में ईअं लॻंदो आहे भई सिंधियुनि खे छो मदद कयूं, ही त ॾियण वारा आहिनि। पर अॼु सिंधियुनि खे ज़रूरत आहे। छा तव्हां कुझु आइडियाज़ ॾेई सघंदो, छा कुझु सजेशन्स ॾेई सघंदो त असां कीअं पंहिंजे सिंधियुनि खे हेल्प कयूं? अगरि तव्हांजा वीचार हुजनि त तव्हां हिन ईमेल ते मोकिलियो, या त कोई वीडियो ठाहियो, अपलोड कयो ऐं सिंधी ग्रुप्स में फैलायो। ॿियो तरीक़ो आहे, तव्हां जॾहिं बि झूलेलाल साईं जो, पंहिंजे ईष्ट देवता जो दर्शन कंदव त झूलेलाल इमीडिएटली पहिरियों पहिरियों लेसन ॾींदो आहे, भई ग्रंथ पढ़ो। ॿिन्हिनि हथनि सां असांजे साम्हूं ग्रंथ खणी हो सालनि खां बीठो आहे, पर सिंधियुनि किताब पढ़ण ॾिसण बि छॾे ॾिना आहिनि। अलाए काॾे गुम थी विया आहिनि सिंधियुनि जा किताब, सिंधियुनि जा ग्रंथ। ख़ाली सिंधी न, सभिनी ग्रंथनि खे विसारे छॾियो आहे। ग्रंथनि में ज्ञान आहे, पर तव्हां चवंदव असां कहिड़ा ग्रंथ पढ़ूं। हाणे हिकिड़ो सुठो मौक़ो आहे, घर में वेठा आहिनि सभु, पुराणा ग्रंथ कढो। अगरि तव्हां वटि पुराणा ग्रंथ कोन्हनि त ही हिकिड़ो किताब आहे सिंधियत। हिन किताब में असांजो सनातन धर्म, झूलेलाल साईं जन जी कथा ऐं टुडेज़ मॉडर्न साइंस, इन टिनिनि जो अमालगम करे हिकिड़ो प्रेज़ेंटेशन ठाहे वियो आहे। ही ख़ासि सिंधी इंटेलेक्चुअल्स ऐं सिंधी यूथ जे लाइ ठाहियो आहे। तव्हां हिनखे ऑनलाइन ऑर्डर करे सघंदो, किंडल वर्जन डाउनलोड बि करे सघंदो। अगरि तव्हां ही नथा करे सघो त घटि में घटि प्रार्थना कयो, पलव पायो, सॼे संसार जे वास्ते दुआ पिनो। तव्हां चवंदो प्रार्थना सां छा थींदो? मां तव्हांखे हिकिड़ी गैरेंटी थो ॾियां, तव्हां दिलि सां प्रार्थना कंदव, तव्हांजो मन शांति थी वेंदो। जेको मन बांदरनि वांगुरु टपा ॾींदो आहे, उहो ई मन हनुमान वांगुरु भक्ति भाव सां पूरो थी वेंदो। ऐं जॾहिं मन शांति थींदो आहे त इंसान जी सोचण जी क़ाबिलियत वधी वेंदी आहे। तव्हां ॾिठो हिन वायरस में घणनि माण्हुनि वायरस फैलायो आहे, जाम थोरनि। हुननि खे ख़बर हुई असांखे ॿाहिरि वञणो न आहे, तॾहिं बि विया, पार्टियूं कयूं, इंजॉयमेंट कयूं ऐं सॼे विश्व खे ट्रबल में विधऊं। छो? उन्हनि जो मन शांति न हुयो, काबूअ में कोन हुयो, भिटकंदड़ मन हुयो, हल पार्टीअ ते, हल हेॾे, हल होॾे। त मन शांति थींदो त पंहिंजो पाण इंसान जी सोच सुधरजी वेंदी। त इहे 3 ॻाल्हियूं तव्हां ध्यान में रखो। ध्यान में रखण पहिरियों कर्म, पोइ ज्ञान ऐं तंहिंखां पोइ भक्ति। तव्हां 3 करण जी ज़रूरत न आहे, 2 कयो वेरी गुड, पर घटि में घटि हिकु त ज़रूर कयो। वायरस खे तव्हां ॾकंदव, फियर प्रोड्यूस कंदव त स्ट्रेस डेवलप थींदी। स्ट्रेस डेवलप थियण सां इम्यूनिटी घटिजी वेंदी। पॉज़िटिव वीचार रखंदव, धर्म ग्रंथ पढ़ंदव त असांजी मन शांति थींदो। मन शांति थींदो त इम्यूनिटी सिस्टम स्ट्रॉन्ग थी वेंदी, पोइ वायरस असांजो कुझु बि न बिगाड़े सघंदो। त इहा ॻाल्हि ध्यान में रखो, पंहिंजा सजेशन्स ॾियो, असां सिंधी ग़रीबनि जे लाइ छा करे सघंदासीं। असां ग्रंथ जेके आहिनि पहिरियों उनखे ध्यानु ॾियूं। अगरि संस्कृत में आहिनि त तव्हां नथा पढ़ी सघो त तव्हां ही इंग्लिश किताब ज़रूरु घुरायो। ऐं 3 ॻाल्हि आहे प्रार्थना कयो, पोइ इन सां असांजा बेड़ा ई पार थी वेंदा। जय झूलेलाल।